नाज़िन मेयर में बदअमनी सबब गुज़िरियल ॾींहुं लॻल धरणो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। पुलिस 80 खां वधीक मुज़ाहिरीन ते केस दाख़िल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि रियाज़ चांडियो। जी रियाज़, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, मेहर में वधंदड़ बदअमनी के खिलाफ मुख़्तलिफ़ सियासी ऐं मज़हबी जमातुनि पारां इन दफ़ा हिते धरणो हयो काल्ह धरणो हयो वियो हुयो, जंहिंखे अॼु 36 कलाक हिन वक़्त ताईं थियण वारा आहिनि, जॾहिं धरणो हिन वक़्त ताईं ख़तमु न आहे थी सघियो ऐं केतिरा ई शहरी ऐं मुख़्तलिफ़ सियासी ऐं मज़हबी जमातुनि जा कारकुन जेके आहिनि उहे नियाज़ अली बुर्रो जी अॻुवाणी में उते धरणे में वेठल आहिनि। जॾहिं त उन खां अलावा इहो पिणु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त SSP दादू जे हिदायतुनि ते पुलिस तक़रीबन 3 भेरा हिननि सां मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं हुयूं। काल्ह खां वठी काल्ह 2 भेरा ॻाल्हियूं कयूं हुयूं, अॼु बि ॻाल्हियूं कयूं हुयूं, पर उहे ॻाल्हियूं नाकाम बि हुयूं, जंहिंजे सबबु धरणो लगातार हिन वक़्त ताईं जारी आहे। जॾहिं त हिन वक़्तु हाणे असीं पाण उते धरणे वारे हंधि मौजूदु आहियूं त AC मेयर असिस्टेंट कमिश्नर मेयर ग़ुलाम फातिमा घल्लू ऐं DSP मेयर माशूक कीरियो, SHO ए सेक्शन अब्दुल वहीद पवंर, उहे जेके मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करण लाइ 3 भेरो हिन वक़्तु वरी आया आहिनि, बल्कि 4थो भेरो आया आहिनि। 4थो भेरो मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। हाणे ॾिस इहो त मुज़ाहिरीन ऐं हिननि में ॻाल्हियूं केतिरे क़दुरु ताईं कामयाबु वञनि थियूं, असीं नाज़रीन खे बाद में अपडेट कंदासीं, बल्कि हिन वक़्तु इहो असां नाज़रीन खे इहो अपडेट करे रहिया आहियूं त काल्ह वारे लॻल धरणे खां पोइ ऐं ॻाल्हियूं नाकाम थियण खां पोइ मेयर पुलिस पारां मेयर थाणे ते तक़रीबन 82 जेके आहिनि, जंहिंमें 62 सुञातल ऐं 20 अणसुञातल जेके माण्हू आहिनि, मुज़ाहिरीन आहिनि, उन्हनि जे मथां मेयर थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जा कारकुन बि आहिनि ऐं धरणे जी जेका अॻुवाणी कंदड़ आहे म्यूनिसिपल कमेटी मेयर जो काउंसलर आहे ऐं GDA जो अॻुवाण आहे नियाज़ अली बुर्रो आहे, सिकंदर सोढर, ज़ुबैर समोश, शेर खान खोसो, सादिर राधण, अरबेलो मयसर, अयूब खोसो, उर्फ खोसो, शान सोलंकी समेत जेके 62 सुञातल माण्हू आहिनि, उन्हनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत हंगामे जो केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त 15 खां 20 माण्हू उहे अणसुञातल ॾेखारे विया आहिनि ऐं धरणो हिन वक़्त ताईं जारी आहे ऐं हिन वक़्तु मुज़ाहिरीन ऐं इंतिज़ाम में ॻाल्हियूं पिणु जारी आहिनि। जी रियाज़, महिरबानी अव्हां जी।